अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। ज़ात जी शनाख्त साईं। दिल जी ॻाल्हि ज़ुबान ते अची वई हुई, चई ॾिनुमि अजीब हालत थिए थी साईं उहो सभु ॾिसंदे। जे कंहिं वटि कुझु न हुजे ऐं उहो उन जो ॻोल्हा हुजे त ॻाल्हि ठहे बि थी। ही घणो कुझु हूंदे बि छाजी ॻोल्हा आहे। हलो भला दौलत ऐं ज़रो जवाहिर लाइ त खणी उहा उणितण हुजे। ही ज़ात जी शनाख्त जो सिलसिलो एतिरो हिर्स में वरितल छो आहे क़िबला? हू मोहबत सां मूं ॾांहुं निहारे रहिया हुआ। मुरकंदे चयाऊं, पंहिंजी ज़ात जी शनाख्त एॾी सवली आहे छा भूख? ऐं हूअं बि छा पंहिंजो पाण हर कंहिंखे मिली वेंदो आहे? साईं, पंहिंजो पाण भले पाण वटां न मिले पर ॿियनि वटां त मिले थो न। माण्हू जॾहिं शोहरत जी ॾाकण चढ़े थो त भले पाण पंहिंजो पाण न सुञाणे पर ॿिया त सुञाणनि था न। उन में एतिरो उतावलो थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिननि हिकु गहरी निगाह विधी मूं ते ऐं चयाऊं, तूं भूख आहीं महमूद, भूख ई रहंदे। सॼे क्लास में अजीब माठार हुई। ज़िक्र कुझु अहिड़ो छिड़ियो हो जो मौज़ूअ जी इनफ़रादियत ॻाल्हाइण घटि ऐं वधीक सोचण जी तक़ाज़ा करे रही हुई। दरसो तदरीस शुरू थींदे ई हिकु अमरा चयो हो, साईं कुझु ॾींहं पहिरीं एवार्डनि जी हिकु तक़रीब में विया हुआसीं। असीं त खणी आम माण्हू हुआसीं ऐं करार सां हिकु जाइ वेठल हुआसीं, पर ॼातल सुञातल चहिरनि खे अलाए छो अजीब बेक़रारी हुई, सुख न हुअनि। हर हर हिकु सीट खां ॿी सीट ताईं पिए फिरिया। हर हर अजायो उथी पिए बीठा, साम्हूं खां लंघे पिए विया। अजीब अंदाज़ हुआ हिननि जा। हालांकि हिननि खे सोचणु घुरिजे हा त ॼातल सुञातल हू आहिनि, असां न आहियूं। संदन हिकु हिकु ॻाल्हि नोट थिए पई ऐं उते ई साईं जुमिलो कटे चयो हो, उहो ई त उहो अज़ाब हो जो हिननि खे एतिरो फथको हो बाबिला। जे ॼातल सुञातल चहिरा न हुजनि हा त हिकु हंधि माठिका थी न विहनि हा। ॻाल्हि जी माम अलाए कहिड़ी हुई पर जहिड़ी बि हुई हाणे धागे जो हिकु छेड़ो असांजे हथनि में अची वियो हो। साईं जे जुमिले अलाए केतिरा सुट सुलझाए छॾिया हुआ। सुञाणप जो अज़ाब कुझु घटि नाहे हूंदो अबा। हिननि ॻाल्हि वधाई हुई, जे सच पुछो त माण्हू सॼी हयाती उन ई चकर में काटे वेंदो आहे। कि घटि माण्हू हूंदा आहिनि जेके गोशा नशीनीअ खे तरजीह ॾियनि, न त हर को कंहिं न कंहिं लिहाज़ खां चाहींदो आहे त संदसि नालो चपनि ते अचे, निगाहुनि में संदसि शनासाई अचे, संदसि तारीफ़ थिए। ऐं हद त उहा आहे त केतिरा त उहो बि चाहींदा आहिनि त भले गिलाई थिए पर थिए त सही, माण्हुनि में मुंहिंजो नालो हुजे, पोइ भले चङो हुजे या मठो। हयातीअ में अलाए केतिरा वजूद पंहिंजी ज़ाती माल खे ख़र्च करे पंहिंजी ज़ात जी शोहरत वधाईंदा आहिनि बाबिला। जिन खे ख़बरुनि में रहण जो हुनर अचे उहे उहो सभु मुफ़्त में हासिलु कंदा आहिनि छा? न पर साईं, ही अदाकार सदाकार मिसकीन माण्हू हूंदा आहिनि, परियां कंहिं भुण भुण कई सदाईं पिया गीतूं ॾींदा आहिनि, रोज़ु कंहिंजी न कंहिंजी रड़ ऐं कंहिंजो न कंहिंजो वाको ॿुधण में ई पियो ईंदो आहे। उहे पंहिंजी शोहरत लाइ छा ख़र्च कंदा हूंदा? न त बाक़ी पोइ ही छा ॾिसी आयो एवार्डनि में? साईं मलूक ॾांहुं इशारो कयो। जंहिं ॻाल्हि छेड़ी हुई उहो ई ॾिठाई न त बेसबब अफ़रा तफ़रीअ में मुब्तला महिरबाननि पाण खे बि परेशान पे कयो ऐं ॿियनि खे बि। उते हिननि खे लख त न पियो लुटाया न, हिननि वटि जेकी कुझु हो सो पे ख़र्च कयूं न। ख़र्च करण लाइ रुॻो माल हूंदो आहे छा? जे ईअं हुजे त दुनिया में अदाउनि जी का क़ीमत ई न हुजे हा बा। दुनिया में जेतिरो नाज़ो अंदाज़ विकामे थो ओतिरो ॿी का प्रोडक्ट किथे थी विकामे। सभु वरी चुप थी विया हुआ। साईं हिकु हिकु ते निगाह विधी हुई ऐं पोइ सम्झाइणु शुरू कयो हुआईं। माण्हूअ जे अंदर में हिकिड़ो बंदि कमिरो हूंदो आहे अबा, जंहिंमें उहो अलाए छा छा भरे रखंदो आहे, ख्वाब, ख़्याल, सोचूं, ख़्वाहिशूं।
उन ई कमरे में उहो पंहिंजी शनाख़्त बि रखंदो आहे, मतिलबु पंहिंजी जिस्मानी शनाख़्त, नाले सां सुञाणप जो अमल। उहा शनाख़्त घणनि ख़्यालनि, ख़्वाबनि, सोचुनि ऐं ख़्वाहिशुनि जो मजमूओ हूंदी आहे। हाणे जॾहिं उहो सभु उन में अची वञे त संदसि ताक़त जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। पोइ जॾहिं उहा शनाख़्त कुझु ॾाका लताड़ींदी आहे त शोहरत महिरबानी थियणु शुरू थींदी आहे। माण्हू पंहिंजो पाण ॿियनि में ॻोल्हणु शुरू कंदो आहे। पंहिंजो किसो खेसि पाण कंदे मज़ो नाहे ईंदो। हू चाहींदो आहे त संदसि कहात ॿियनि वातनि में हुजे। क्लास में पहिरियों नंबर ईंदड़ खां वठी हिकु नामी गिरामी अदाकार ताईं हर कंहिंजो मसइलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो ई आहे। पोइ जॾहिं हिकु भेरो संदसि नालो ॿियनि जी ज़ुबान ते चढ़ी वञे त या उमिरि उहो सौदा खेसि छॾींदो नाहे। हाणे दुनिया त दमगुज़र आहे न, हिते कहिड़ो वटे ते नालो सलामत थो रहे। पोइ जे उहो सभु झीणो थियणु शुरू थो थिए त अनेक वजूदनि खां उहो हज़म नाहे थींदो। शोहरतूं ग़ाइबु थियणु शुरू थियनि त माण्हू चरिया थी पवंदा आहिनि मिठा। सभु माठो आहे ऐं साईंअ जो आवाज़ु वधीक बुलंद हो। मथां वरी शोहरतुनि जे बुलंद थियण जी त ख़बर पवंदी आहे, ज़वाल जी ख़बर नाहे पवंदी। उहो त ओचितो अची ठका कंदो आहे। घणनि खे त ख़बर ई नाहे पवंदी त वक़्त संदनि नालो कॾो को मेसाइणु शुरू कयो हो। हाणे उन अमल जी ॼाण हर कंहिंखे आहे ऐं सिर्फ़ु उन ख़ौफ़ जे करे ई उहे अदाकार, सदाकार, मारूफ़ माण्हू, वॾा माण्हू उहो सॼो फथको कंदा आहिनि त जीअं गुम थियण जो उहो अमल कुझु वक़्तु ॿियो टरी सघे। उन अदाकार खे तव्हां हर हर उथी बीठल पे ॾिठो न, अजायो सजायो फ़ोन ते ज़ोर सां ॻाल्हायई पे न, ऐं मथां वरी वॾा वॾा टहक बि पे ॾिनई त उहो सभु छा आहे? उहो ध्यानु तलब आहे न बचा, त मूं ॾे ध्यानु ॾियो, अड़े मां बि हिते ई आहियां। पर साईं हू त उते हो, उहा त असांखे ख़बर हुई, असीं त उनखे सुञाणूं पिया। मलूक विच में टपको हयूं। न पर हुन खे पाण खे ख़बर न हुई न बचा त को हू हिते हो या न हो। चयमि न तोखे पहिरीं त हुन पंहिंजो पाण खे न पिए सुञातो, जे सुञाणे हा त ईअं न करे हा। विञाइजण जो ख़ौफ़ सुञातलनि खे वधीक हूंदो अथव, उन करे वधीक बेक़रार हूंदा अथव मिठा। जे गोशा नशीन हूंदा आहिनि, कॾहिं उन्हनि ते गौर कयो अथव? करार वटनि मणनि में हूंदो आहे। माण्हू पाण खे सुञाणे वठे त खेसि कुंड बि मिलंदी आहे राणा, राणा। न सुञाणे सघे त ईअं हुजूमनि में वाइड़ो थी पियो हलंदो आहे। दुनिया में वधि खां वधि माण्हू हुजूम में ईंदे नक महटींदा आहिनि, के थोरा छंड फूक कंदा आहिनि ऐं कन खे खंघि अची वेंदी आहे। उहे आम आदतूं अथव जेको वणाइण जे मरहले टपण महिल इम्तिहान मां लंघण जी निशानी हूंदी आहे। मशहूरु माण्हुनि खे गौर सां ॾिसबो, उन्हनि मां कुझु बि वटनि न हूंदो आहे, छाकाणि त हू सम्झंदा आहिनि त हू अॻु में ई वणियल आहिनि। खेनि उहो ख़ौफ़ ई ख़तमु कंदो रहंदो आहे त जे उहो वणणु खसिजी वियो त छा थींदो। उहो सॼो ध्यानु तलब उन वणण खे वरजाइणु हूंदो आहे अबा। उहा ॿी ॻाल्हि हूंदी आहे त ज़ात जी उहा सुञाणप खां उन बिना ॿुधाए रुख़्सत थी वेंदी आहे। छपियल आचर 4 जुलाई 2010 ईस्वी।